ऐं हाणे जीअं त असां चवंदा आहियूं सिंधियुनि में मदर मैरी हिकिड़ी आहे, उहा मुंहिंजी नानी, त उहो पेश कंदी सिंधी कलाम। तुंहिंजे द्वारे तां झूलण जे द्वारे तां मिले थो साईं सभु कुझु मां सच खपे दुनिया में रुगो सजण प्यारा साईं हिकिड़ो नाम ॿियो दान, हिकिड़ो नाम ॿियो दान, टियों चरणनि जो ध्यानु, टियों चरणनि जो ध्यानु, चोथों चाहु कजाए में जो चूरे चोथों चाहु कजाए में जो चूरे सजण पंजो प्रेम छही छिका, सतो सतगुर जी सिका, सतु सतगुर जी सिका, अठों आशिक़नि जा इसरार, अठों आशिक़नि जा इसरार, मां कहिड़ा दरॿिया ॻोल्हियां, सजण कहिड़ा दरॿिया ॻोल्हियां, सतगुर कहिड़ा दरॿिया ॻोल्हियां, जे द्वारे तां साईं जे द्वारे तां मिले थो सजण कहिड़ा नानी होॾा डरा नानी यारो प्रेम अखर पढ़ा, यारो प्रेम अखर पढ़ा, यारो बाज बजाए बाधारा बाधरा
चेतन सां जोड़िया मां कहिड़ा दर ॿिया ॻोल्हियां सजण कहिड़ा दर ॿिया ॻोल्हियां साईं कहिड़ा दर ॿिया ॻोल्हियां आया दासन जी दासी आहियां दासन जी दासी जो चकर चौरासी कटियो चकर 84 आयो अमरापुर जावासी आयो अमरापुर जावासी पहुचायो पंहिंजे पूर मां कहिड़ा दर ॿिया ॻोल्हियां मूंखे पहुचायो पंहिंजे पूर मां कहिड़ा दर ॿिया ॻोल्हियां सजण कहिड़ा दर ॿिया ॻोल्हियां साईं कहिड़ा दर ॿिया ॻोल्हियां खपे दुनिया खपे दुनिया में में रुगो बाज तुंहिंजी मां कहिड़ा दर ॿिया ॻोल्हियां साईं कहिड़ा दर ॿिया ॻोल्हियां सतगुरु कहिड़ा दर ॿिया ॻोल्हियां साईं कहिड़ा दर ॿिया ॻोल्हियां साईं कहिड़ा दर ॿिया ॻोल्हियां